एहसान कयो मौला रमज़ान वरी आयो रखो रोज़ादा रखो रोज़ादा तुंहिंजी हयातीअ में तुंहिंजी हयातीअ में मेहमान वरी आयो रखो रोज़ादा रखो रोज़ादा हर दौर में उम्मत ते रब फर्ज़ कया रोज़ा तो ते बि प्यारा हिने ही फर्ज़ थिया रोज़ा बख़्शिश जो महीनो आ बख़्शिश जो महीनो आ ग़ुफ़रान वरी आयो रखो रोज़ादा रखो रोज़ादा एहसान कयो मौला एहसान कयो मौला रमज़ान वरी आयो रखो रोज़ादा रखो रोज़ादा हर माह बख़्शो रब एज़ाज़ मिठा आहे हर माह जो रुतबो थियो बेशक हा जुदा आहे आमिड़नि महीननि जो आमिड़नि महीननि जो सुल्तान वरी आयो रखो रोज़ादा रखो रोज़ादा एहसान कयो मौला रमज़ान वरी आयो रखो रोज़ादा रखो रोज़ादा हिकु फर्ज़ मिसल 70 फर्ज़नि जे पयो लिखिजे जो नफ़िल पढ़े हिकिड़ो सो फर्ज़ मिसल ॻणिजे हिकु फर्ज़ मिसल 70 फर्ज़नि जे पयो लिखिजे जो नफ़िल पढ़े हिकिड़ो सो फर्ज़ मिसल ॻणिजे नेकिन खे वधाइण लाइ नेकिन खे वधाइण लाइ ज़ीशान वरी आयो रखो रोज़ादा रखो रोज़ादा एहसान कयो मौला रमज़ान वरी आयो रखो रोज़ादा रखो रोज़ादा तुंहिंजे हयातीअ में तुंहिंजे हयातीअ में मेहमान वरी आयो रखो रोज़ादा रखो रोज़ादा पहिर ॾहो हिन जो रहमत सां भरियल यारो ऐं ॿियो ॾहो बख़्शिशे दोज़ख खां टियों टारो पहिरियों ॾहो हिन जो रहमत सां भरियल यारो ऐं ॿियो ॾहो बख़्शिशे दोज़ख खां टियों टारो जन्नत जो ॾियण तोखे जन्नत जो ॾियण तोखे सामान वरी आयो रखो रोज़ादा रखो रोज़ादा एहसान कयो मौला एहसान कयो मौला रमज़ान वरी आयो रखो रोज़ादा रखो रोज़ादा पढ़ फर्ज़ नफ़िल सारा रहो भाउ तिलावत में पढ़ दिल सां तरावीहूं वठ लुत्फ़ इबादत में पढ़ फर्ज़ नफ़िल सारा
भाव तिलावत में पढ़ दिल सां तरावी हूँ वठ लुत्फ इबादत में कर कदुर उसामा तूं कर कदुर उसामा तूं ज़ीशान वरी आयो रख रोज़ा अदा रख रोज़ा अदा तुंहिंजे हयातीअ में तुंहिंजे हयातीअ में महिमान वरी आयो रख रोज़ा अदा रख रोज़ा अदा एहसान कयो मौला एहसान कयो मौला रमज़ान वरी आयो रख रोज़ा अदा रख रोज़ा अदा।